जिंदगी दुनिया आज परेशान हो चुकी है। आज इंसान दौलतों के अंबार इकट्ठे करने के बाद भी जगहें, मसनदें और ये कोठियां, जायदाद, बंगले बनाकर भी दिलों को सुकून नहीं, दिल परेशान हो रहे हैं। अगर दिलों का इत्मीनान चाहते हो तो जाओ अल्लाह वालों के दरबारों में। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब, जिक्रुल्लाह ही से, जिक्र खुदा और जिक्र मुस्तफा से दिलों को राहत और चैन मिलता है। तो जाओ ए दुखी इंसानों, ए परेशान गुजारने वालों, जाओ किसी अल्लाह के वली की दामन को थाम लो। मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा अञा आहिनि, भरियल थई भाण भाग्यन जा मता समझी सुञा आहिनि। मिटाइन मिंट में जेकी लिखियल तकदीर जा लेखा, उहे मांझी उहे गाजी लिखण वारा अञा आहिनि। अल्लाह वारन जो दरबारूं अज भी खुलियल आहिनि। फैज़ मुहम्मदी अज भी जारी आहे। ऐं उहो रंग गारे सौर वारो, करनन बाद करन, वक्तन बाद वक्त, इहो सिलसिलो क़यामत ताईं जारी रहणो आहे। उहो खिलवतुन वारो फैज़ान, उहो तन्हायुन वारो, तवज्जुहात वारो फैज़ान अल्लाह वारन जे दरबारुन में मिलंदो। आ बिला तफरीक सभिनी के गुजारिश कयां थो त जिते भी तव्हांजो इत्काद हुजे, जिते भी तव्हांजो यकीन हुजे, जंहिं बि शेख तरीक़त में तव्हांजी दिल जी निस्बत हुजे, उन अल्लाह वारे सां निस्बत रखो ऐं उन अल्लाह जे वलीअ सां सच्ची मोहब्बत, सच्ची निस्बत रखो। ऐं यक दर बगीर व महकुम बगीर, हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद सानी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हिकु दर पकड़ पर मजबूत पकड़। अल्लाह वारन वटि वञो, खुदा वारन जी सोबत में वेहो, अल्लाह वारन सां पंहिंजे मुर्शिद सां कवी निस्बत रखो, पर कंहिं बि वलीअ जी गिला शिकायत न कयो। हर वली जी इज्जत ऐं ताज़ीम ईअं कयो जीअं पंहिंजे मुर्शिद जी कबी आहे। तरीक़त जो उसूल आहे, तरीक़त जो मसलो आहे त अगर कंहिं ॿिए शेख तरीक़त वटि वञो, तव्हांखे फैज़ मिले त बि चओ त मुंहिंजे मुर्शिद जी महिरबानी आहे। जेकॾहिं मुंहिंजो मुर्शिद मूंखे क़बूल न करे हा त ही फैज़ मूंखे किथों मिले हा। हज़रत गौसुल आलमीन गौस बहावल हक मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जी दरबार में हिकिड़ो माण्हू आयो। सो बुख लगस, पंहिंजे मुर्शिद रे मुंह करे चई त साईं बुख लगी आहे, मुंहिंजा मुर्शिद मानी जी ज़रूरत आहे। दरगाह जंहिंजी हुई गौसुल आलमीन जे फ़कीरनि मानी न ज़रूरत त साईं जा। मानी खाई वरी पंहिंजे मुर्शिद रे मुंह करे चई, वाह मुर्शिद वाह, संभाल लधी परदेस में। त माण्हुनि वञी साईं जन सां ॿुधायो, साईं हे मानी तव्हांजी काथई शुक्र वरी पंहिंजे पीर जो पियो था कर। बुजुर्ग फरमाया त तरीक़त सिखणी अथव त इन खां सिखी वठो। सुभान अल्लाह। मुरीद चइबो ई इन खे आहे, पंहिंजे मुर्शिद सां कवी निस्बत हुजे। मुंहिंजा दोस्तो, त अल्लाह वारनि सां निस्बत रखो, उन्हनि जी सोबतुनि में वेहो, अल्लाह वारनि सां उहा दिल वारी तार जोड़ियो त इहा तार खुदा वारे सां जुड़ी, ॼण मदीने वारे साईं सां जुड़ी। आख़िरी ॻाल्हि ऐं इंशा अल्लाह ताला सदारती ख़िताब मुंहिंजे सुहिणे साईं जन जो थींदो। कुतुब आलम जा बचड़ा असांजे दिलुनि खे मुनव्वर फरमाईंदा। आख़िरी ॻाल्हि, स्टेशन ते गाॾी बीठी आहे, उन गाॾी में फर्स्ट क्लास गाॾो बि आहे, थर्ड क्लास गाॾो बि आहे ऐं माल गाॾो बि आहे। माल गाॾे में तव्हां सम्झो आहे माल, छेणा, मोटरागो ऐं फर्स्ट क्लास गाॾे में एयर कंडीशन लॻल हूंदी, डेकोरेट थियल हूंदो, सुहिणो हूंदो, पर कुंडो कुंडे में मिलियल हुजे।
इंजन सां कुंडो जुड़ियल हुजे, जेकॾहिं फर्स्ट क्लास गाॾो हलंदो, फर्स्ट क्लास गाॾो मदीना मुनव्वरा पहुचंदो, त उन सां गॾु थर्ड क्लास बि उन ई मंज़िल ते पहुचंदो। हाँ, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कुंडो टुटल हुजे तो फर्स्ट क्लास में इते रहिजी वेंदो, पर गंढियल कुंडे वारो थर्ड क्लास में वञी मंज़िल ते पहुचंदो। बस अल्लाह वारनि सां मोहब्बत वारो कुंडो गंढियल रखो। अल्लाह तव्हांखे शाद ऐं आबाद कंदो। इंशा अल्लाह ताला सुबुह जो महफ़िल थींदी, ख़त्म शरीफ़ थींदो, उन खां पोइ मोहब्बत जी महफ़िल थींदी, उन में भी शिरकत जी तव्हांखे दावत हुजे। ऐं हाणे गुज़ारिश कंदुसि मुझे मेहमान मुकर्रम हज़रत साईं जन के त पाण पंहिंजे ज़बान दुर अफ़शान सां हिन आयलनि जे दिलुनि खे मुनव्वर करणु फरमाए।